नाज़रीन, सखर मोटरवे M6 साबिक़ा ऐं मौजूदा ॿिनि भाइर वज़ीर आज़मनि जे इफ़्तिताह करण बावजूद बि गुज़िरियल 7 सालनि खां ताख़ीर जो शिकार बणियल आहे। अवाम जो मुतालबो आहे त जल्द खां जल्द ही मंसूबो मुकमल कयो वञे। वधीक तफ़सील वठूं था रोहिड़ीअ खां SS न्यूज़ जे नुमाइंदे नबी बख्श शेर खां। जी नबी बख्श, वधीक तफ़सील खां आगाह कजो। जी नाज़रीन, असां हिन वक़्तु जेको आहे त रोहिड़ी मोटरवे इंटरचेंज जे वेझो असां मौजूदु आहियूं, जिथां M6 शुरू थिए थो पियो। सखर खां हैदराबाद ताईं जेको मनसूबो तक़रीबन 7 सालनि खां कमु जेको आहे उहो बंदि पियो आहे ऐं हिन जो जेको आहे त 2 चकर इफ़्तिताह बि थी चुको आहे, जंहिंमें ॿिनि भाइरनि जेको हिन जो इफ़्तिताह कयो हुयो। हिकिड़ो इफ़्तिताह थियो आहे 2017 में, जेको साबिक़ा वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ कयो हुयो, ऐं जेको 2022 में इफ़्तिताह थियो आहे उहो वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ कयो आहे। ऐं हीउ मुकमल कमु जेको आहे त इहो बंदि आहे। तक़रीबन सखर खां हैदराबाद जेको फ़ासिलो आहे उहो 306 किलोमीटर जो आहे, जेको हिन महिल ताईं 7 साल गुज़रण जे बावजूद बि हीउ कमु मुकमल न थी सघियो। ऐं हिन में जेको आहे त शहरनि ऐं सिंध जे वासियुनि खे इलाही तकलीफ़ आहे त सखर खां हैदराबाद ताईं हीउ जेको कमु आहे इहो मुकमल कयो वञे।